ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खिपरो लॻे बरसात दौरान रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हिकु ॼणो फौत। यूनियन स्टाफ जो रिवासी असलम शर मोटरसाइकिल तां किरण सबबि ज़ख़्मी अस्पताल नींदे फौत। फौती जो मड़ तालका अस्पताल खिपरो मां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वाटसन हवाले। मढ़ घर पहुंचण में कोहराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं खिपरो लॻे बरसात दौरान रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हिकु ॼणो फौत। यूनियन स्टाफ जो रिवासी असलम शर मोटरसाइकिल तां किरण सबबि ज़ख़्मी हालत में अस्पताल नींदे फौत थी वियो। फौती जो मढ़ तालका अस्पताल खिपरो मां ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले करे छॾियो। मढ़ घर पहुचण में घर में कोहराम अची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।